अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर पंबरो। अॼु जी ताज़ा तरीन मौसम तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। सिंध जे सभिनी डिवीज़ननि जे इलाइक़नि में बरसाति जे बारे में, त किथे किथे केतिरी बरसाति पवंदी ऐं कॾहिं पवंदी। त असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं आईंदा तव्हां वटि असांजे चैनल जूं वीडियोस पहुचंदी रहनि। त अॼु खां बरसातुनि जो सिस्टम एक्टिव थी चुको आहे, यानी अॼु जुमे जे ॾींहुं तारीख़ 2 अगस्त ऐं सिस्टम सॼी सिंध में एक्टिव आहे। बरसाति काफ़ी इलाइक़नि में थी चुकी आहे। जिन इलाइक़नि में थी आहे उन्हनि में जेकाबाद, लाड़काणो, शादात कोट, कंबर ऐं इन खां अलावा दादू जा इलाइक़ा, मेरठ जा इलाइक़ा ऐं शादातपुर में कुझु न कुझु बरसाति थी आहे। हैदराबाद में, जामशोर में ऐं काछे में बरसाति वसी आहे ऐं इन खां अलावा कराचीअ में बि चङी भली बरसाति वसी आहे, जेका कुझु इलाइक़नि में कराचीअ में खिवण गोड़ सां बरसाति थी आहे ऐं शहर जे इलाइक़नि में कराचीअ जे काफ़ी इलाइक़नि में खिवण गोड़ सां बि बरसाति थी आहे। हिन वक़्तु ताज़ा तरीन पोज़ीशन इहा आहे त अॼु 2 जुलाई ते 2 अगस्त ते उमरकोट में हिन वक़्तु मंझंदि जो 2 वॻे हिकिड़ो सिस्टम तयारु थिए पियो, जेको काफ़ी ताक़तवर थींदो ऐं उहो सिस्टम डिग्री ऐं इन खां अलावा नबीसर रोड, मीरवा, टंडो, अलायार, टंडो, मोहम्मद खान ऐं बदीन वारनि इलाइक़नि में बरसाति वसाईंदो ऐं उन खां पोइ अॻिते वारनि इलाइक़नि में पिणु बरसाति वसाईंदो, जिन में जाती, चोट जमाली, मीरपुर पठोरो, टटो ऐं मीरपुर साकरो खां सवाइ कराची जा इलाइक़ा बि शामिल आहिनि, जिन में पिणु अॼु बरसाति अञा बि वसंदी। सुभाणे जी तफ़सीलात अव्हांखे ॾियूं था त सुभाणे किथे किथे बरसाति वसंदी। सुभाणे 3 जुलाई ते बरसाति जा सिस्टम वधि में वधि ताक़तवर जेके ठहंदा उहे सखर डिवीज़न में ठहंदा ऐं सखर डिवीज़न जे इलाइक़नि में जेके इलाइक़ा अनवाकल जा आहिनि, मीरपुर माथेलो, ओबाड़ो ऐं शिकारपुर जा इलाइक़ा, सखर जा इलाइक़ा, शहर जा खैरपुर ऐं खैरपुर खां अलावा राणीपुर, चूंडको, सालेपट ऐं नारे जा इलाइक़ा शामिल आहिनि, जिथे सिस्टम कुझु ज़्यादा ताक़तवर थी सघे थो ऐं सुभाणे उहो सिस्टम तक़रीबन मंझंदि खां वधीक ताक़तवर सूरत हाल में एक्टिव थींदो ऐं तक़रीबन 3 वॻे इन्हनि इलाइक़नि में बरसाति कुझु ज़्यादा थींदी ऐं इहा बरसाति उमेद आहे त गंबट, हिंगोरजार, कंडियारो, नौशहरो फिरोज़, भिरिया ऐं दादू, मोरो, दौड़, बांदी, कोटलालू, पडीदन, बुछेरी, नवाबशाह ऐं काज़ी अहमद, सकरंड, शादातपुर, सेवण ऐं कुझु जामशोर जा इलाइक़ा ऐं इन खां अलावा हैदराबाद, मीरपुर ख़ासि, उमरकोट ताईं बरसाति थींदी। जॾहिं त सुभाणे 3 जुलाई ते ॾखण सिंध में पिणु बरसाति जा इम्कान आहिनि ऐं उन्हनि इलाइक़नि में मिठी, इस्लामकोट, नंगर पार्कर, छाछरो, चेल्हार ऐं डीपलो ऐं जाती, चोट जमाली, मीरपुर साकरो, केटी बंदर ऐं कराची शहर जा इलाइक़ा, जिथे पिणु सुभाणे 3 जुलाई ते बरसाति जो इम्कान आहे। त ही बरसातूं अञा शुरू थियूं आहिनि, सिस्टम जी एन आमद आहे त ही सिस्टम अञा अॻिते हलंदा, पर जीअं असां अव्हांखे अॻु में बि ॿुधाईंदा रहंदा आहियूं थरपारकर जे बारे में, त थरपारकर जा जेके तरवासी आहिनि उहे तमामु घणो एहतियात कनि, छाकाणि त हिन सिस्टम में तमामु शदीद तरीन खिवणियूं
हूंदियूं ऐं घोड़ियुनि जा ठकाव थींदा ऐं खिवणियूं किरंदियूं। उन्हनि इलाइक़नि में जिन इलाइक़नि में खिवणियुनि किरण जो घणो ख़तरो आहे उन्हनि में नगर पार्कर, इस्लाम कोट, मिठी, छाछरो ऐं डीपलो जा इलाइक़ा शामिल आहिनि। उन्हनि इलाइक़नि में तमामु घणनि खिवणियुनि जे थियण ऐं खिवणियुनि जे किरण जो ख़तरो आहे त जंहिं दौरान बरसाति जा सिस्टम ठहनि ऐं परे खां गोड़ अव्हांखे ॿुधण में अचे त थिरवासियुनि खे घुरिजे त उहे कंहिं छपर छांव में इमारत में शेल्टर में हलिया वञनि ऐं पंहिंजो माल मता बि हर सूरत में कीअं बि करे कंहिं न कंहिं छपर छांव ऐं शेल्टर जे हेठि ॿधनि त जीअं उन्हनि जो माल मता ऐं जानवर महफ़ूज़ रहनि। त इहा अॼोकी असांजी वीडियो हुई मुख़्तसर, जंहिंमें अव्हांखे असां मख़सूस ऐं ख़ासि जेके शयूं हुयूं उन्हनि जे बारे में इतला कयो मौसम जे बारे में। त सुभाणे वरी वीडियो असां अपलोड कंदासीं जंहिंमें अव्हांखे ईंदड़ मौसम जे सिस्टमनि जे बारे में ॿुधाईंदासीं त किथे केतिरी ऐं कीअं बरसाति वसंदी। त असां अव्हांखे पाड़े जे इलाइक़नि जे बारे में ॿुधाईंदा हलूं त बलूचिस्तान में ऐं कच्छ भुज में ऐं इन खां अलावा राजस्थान में पिणु बरसाति जारी रहंदी। त हीअ वीडियो अॼोकी असांजी पूरी थिए थी त अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा। त इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।